अस्सलामुअलैकुम नाज़रीन। जून जे महीने में दुआ जी क़बूलियत जी ख़ासि घड़ी, ख़्वाहिशात पूरियूं थींदियूं। दुआ जे लाइ हथ खणंदे ई दुआ क़बूल थी वेंदी। जी हाँ नाज़रीन, जून जे महीने में दुआ जी क़बूलियत जी ख़ासि घड़ी हूंदी। पूरे महीने में कुझु कलाकनि ताईं पॉज़िटिविटी बिल्कुलु उरूज ते हूंदी। तक़रीबन 4 कलाक उन जो टाइम थींदो। 9 जून आचर जे ॾींहुं राति जो 11:16 खां शुरू थींदो ऐं 10 जून सुबुह 3:27 ते ख़तमु थींदो। 9 जून आचर जे ॾींहुं राति जो 11:16 खां शुरू थींदो ऐं 10 जून सुबुह 3:27 ते ख़तमु थींदो। 4 कलाक 11 मिंट 251 मिंट पॉज़िटिविटी रहंदी। ख़ासि करे जेके फैमिलियुनि जा मसाइला हूंदा, हस्बैंड ऐं वाइफ जा रिलेशनशिप, तलाक जा मसाइला, भेनरुनि भाइरनि जा रिलेशन, हर तरफ़ जो राजयोग मतिलबु गोल्डन टाइम आहे। जेकॾहिं हिन वक़्तु तव्हां अल्लाह सां जुड़ंदा त उहे मसाइला मिंटनि में हल थींदा। एनर्जी ख़ासि तरह जी ठही रही आहे। क़ानूनी मसइलनि मां ऐं फैमिलीअ जे मसइलनि मां जान छुटंदी। चइनी तरफ़नि खां बहितरी ईंदी। कंहिंजी ज़रूरत न पेशी ईंदी। कामयाबीअ जी ॾाकण चढ़ण जो वक़्तु आहे। पंहिंजे बिज़नेस खे वधाइण लाइ, कैरियर जो हाइट्स अचीव करणियूं आहिनि त ही गोल्डन टाइम आहे। अल्लाह सां हिन टाइम जुड़ंदा ऐं जेको घुरंदा मिलंदो। क़बूलियत जी घड़ी आहे। जेकॾहिं तव्हां कुझु पढ़णु चाहियो त सभ खां पहिरियां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हिकु तस्वीर दुरूदनि जी पढ़ो। 2 रकातूं नफ़ल शुक्राने जा अदा कयो। 2 रकातूं नफ़ल हाजात पढ़ो। उन खां पोइ सूरे क़दर 11 दफ़ा पढ़ो। सूरे तकवीर 1 दफ़ो पढ़ो ऐं क़ुरान पाक जूं आख़िरी 11 आयतूं मतिलबु त सूरे फलक खां सूरे नास ताईं इहे 2 सूरतूं हिकु बिस्मिल्लाह सां 5 दफ़ा पढ़ो ऐं वरी 1 दफ़ो तस्वीर हिकिड़ी दुरूद पाक जी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पढ़ण खां पोइ जेका दुआ घुरंदा क़बूल थी वेंदी। हिन घड़ीअ में पंहिंजे हिन मेज़बान खे ज़रूरु दुआनि में यादि रखंदा। जज़ाकल्ला।